नाने हलिया हिंगला चा हली नागा नाने हलिया हिंगला चा हली देखी तन द्वार का महे सिंह सली आगह जन अली आओ न जियंदी पुलरी साईं निशान अली साईं जंगी 8 वर्सी है कुछ वर्षन ते मुझे हाजिर छुआ अॻियां साल हाज़िरीन हाज़िर हुआसीं ऐं साईं इसरार सां बि जीअं साईं चई वियो त प्रेम ऐं प्यार जो नातो रहियो आहे। साईं इसरार मूंखे चयो तबियत ॿ टे ॾींहं मज़े में न हुई सो साईं खे जवाबु न पिया ॾेई सघूं बराबरि जहिड़ो हाल तव्हांजे हुज़ूर में हाज़िर बेटा ई साईं फरमायो त पखी न पेर उते टिपके बाहिड़ी पखी न पेर उते टिपके बाहिड़ी खाहोड़ बिना केर ॿारे खाहोड़ की खेर असांजे नसद में ज़ाहिर त को पैगम्बर या को इमाम कोन आयो पर ही फ़कीर ही हुआ ही दरवेश ही हुआ औलिया ही हुआ जन हक़ ने सच जी प्रचार कई इंसानियत जो दर्स ॾिनो। सिंध सदबी सूफ़ियुनि जी धरती है सॼी सिंध में फ़कीर सूफ़ियुनि जो दरगाह साईं मादी साईं जन जी दरगाह पाड़े में लतीफ़ सचल सॼी सिंध टुमटार सूफ़ियुनि सां फ़कीरनि सां लॻी पई है त हीउ जेको सूफ़ियुनि जो दर्स आहे उन जेका शाइरी आहे जेको कलाम आहे उन्हनि में हिकिड़ियूं हिदायतूं हूंदियूं आहिनि हिकिड़ो सिर्फ़ु चवण जो अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। फ़कीरनि तमामु सुठा ॿोल पढ़िया असां खां बि न इहा ई ॿोली आहे जेका असां वटि असांखे वॾा रागी कोन आहियूं उहा ॿोली आहे फ़कीरनि जी जेको तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं ॿिया फ़कीर बि असांजो जहिड़ो हाल तव्हांजे हुज़ूर में हाज़िर Sing